उहा सिंध जेके अमन मोहब्बत प्यार प्रीत मेहमान नवाज़ी शफ़क़त अज़मत जो हिकिड़ो मिसाल सम्झो वेंदो हो। अॼु उन सिंध जे अंदरि हिकु तरफ़ बदअमनी आहे, ॿी तरफ़ दहशतगर्दी आहे, टी तरफ़ बुख आहे, चौथी तरफ़ माण्हू माण्हुनि खे मारण जे लाइ तयारु वेठा आहिनि। दुनिया जे मुहज़ब मुआशरनि जे अंदरि जेकर तव्हीं वेंदा त उते इंसानियत जो क़त्ल त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं कंहिं माकोड़ी खे मारियो वञे थो त उन माकोड़ी जे लाइ बि उनजो एहतसाब थिए थो। असां पंहिंजी पूरी सिंध तां जेकर नज़र घुमाईंदासीं, जेकर अपर सिंध में तव्हीं वञो, कंबर वञो, शहदादकोट वञो, घोटकी वञो, तव्हीं शिकारपुर वञो, तव्हीं जेकबाबाद वञो, तव्हीं अञा ॿिया जेके अपर जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि जे अंदरि तव्हीं वञो त मुड़ुस जेकर घरां कावड़ियो कोन्हे, ज़ाल खे जेकर चांहि जो चई, चांहि करण जे अंदरि जेकर 5 मिंट लेट कई त उनखे कावड़ लॻी ऐं उहा चांहि मुंहिंजे मथां हारे छॾी ऐं उनखे मारे, उनखे क़त्ल करे, उनखे क़बर जे अंदरि हिकिड़े खे क़बर में दफ़न कोन कनि ऐं ॿियनि खे जिनखे क़बर में दफ़न कनि था उनखे क़बर में दफ़न करण खां पोइ जेकॾहिं को उनजो अज़ीज़ उन मक़तूला जी जेकर क़बर ते जेकर वञे थो त चवनि था त तूं कारो आहीं, उनखे कारो करे या त उनखां 50 खां 60 लख रुपया वसूल कया वञनि था, जेकर न त पोइ उनखे बि क़त्ल कयो वञे थो। हिकिड़ो क़बाइली सिस्टम असांजी सिंध जे अंदरि अची वियो आहे। हिकिड़ो असांजी सिंध जे अंदरि वॾेर को निज़ाम अची वियो आहे। नंढेरो हुजे वॾेरो हुजे, हर को पंहिंजी बालादस्ती जी जेका जंग उहो विड़े पियो ऐं उनजो ईंधन जेको आहे सो हिकिड़ो मज़लूम, हिकिड़ो मिस्कीन, हिकिड़ो ग़रीब, हिकिड़ो लाचार, हिकिड़ो बेवस, हिकिड़ो बीमार, हिकिड़ो वीचारो इंतिहाई ग़रीब तरीन इंसान जेको आहे सो उनजो ईंधन बणिजे पियो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका गवर्नमेंट आहे उन गवर्नमेंट जे पारां कानून बि पास कयल आहिनि, कानून पास करण जे बावजूद बि उन कानून ते अमल टके जे बराबरि बि कोन्हे। छो कोन थो थिए, इन जा कहिड़ा सबब आहिनि तव्हां ख़ुदि सम्झी सघो था। गुज़िरियल 18 सालनि जी हुकूमत जे अंदरि तव्हां ॾिसो, हिकु तरफ़ बदअमनी आहे, ॿी तरफ़ अगवा आहे, टी तरफ़ क़त्ल आहिनि, चौथी तरफ़ बुख ऐं इफ़लास आहे ऐं उनखां अलावा वॾे में वॾो जेको असां वटि जेको इशू आहे इंतकामी सियासत, कंहिंखां इंतकाम वठणु। जेकर को तव्हांजे नज़रिए सां मुतफ़िक़ न आहे त इन में उनजो कहिड़ो ॾोह आहे। दुनिया जे जमहूरी मुल्कनि जे अंदरि न सिर्फ़ इख़्तिलाफ़ जेके उन्हनि खे जमहूरी अंदाज़ सां डिसाइड कयो वेंदो आहे, बल्कि हिते जेकॾहिं असां वटि सिंधी मुआशरे जे अंदरि या पाकिस्तानी मुआशरे जे अंदरि जेकॾहिं को कंहिंसां इख़्तिलाफ़ करे थो, जेकॾहिं न्यूज़ स्टूडियो में वेठा आहिनि त उते हिकु ॿियनि खे पादरा हणण जे लाइ तयारु थी वञनि, जेकॾहिं कंहिं जलसे जे अंदरि आहिनि त उते हिकु ॿिए जा हामी जेके आहिनि उहे उन्हनि खे पादरा हणण जे लाइ तयारु आहिनि। पर अमेरिका जे सदर जी जेकर इलेक्शन थिए थी त अमेरिका जे सदर जी इलेक्शन जे अंदरि जेकर 2 अपोनेंट कैंडिडेट साम्हूं बीठा आहिनि, उन्हनि ॿिन्ही खे लखे हज़ारे पब्लिक जे विच जे अंदरि विहारे ॿिन्ही कैंडिडेट्स खे हिकिड़ो हिन पासे खां बीठो, हिकिड़ो हिन पासे खां बीठो, ॿई पंहिंजो प्रोग्राम पंहिंजो जेको मंशूर हूंदो आहे उहो पेश कंदा आहिनि, हिक ॿिए ते उहो तनक़ीद कंदा आहिनि ऐं तनक़ीद करण खां पोइ जेको बि उनजे अंदरि कामयाबु वञे, तनक़ीद करण खां पोइ जेको बि पंहिंजी ॻाल्हि खे मञाए वञे उहा अलॻि शइ आहे। पर जंहिं महिल पाण में मोकिलाइनि था त महिल वरी हिकु ॿियनि सां हथ मिलाइनि था। यानी हुननि में जमहूरियत आहे, हुननि जे अंदरि सहप आहे, हुननि जे अंदरि रवादारी आहे, हुननि जे अंदरि इख़्तिलाफ़ राय ज़रूरु आहे। हिते इख़्तिलाफ़ राय जो को बि हक़ कोन्हे। जेकॾहिं तव्हां इख़्तिलाफ़ राय रखियो त या त तव्हांखे पुलिस जे हथां ॿधायो वेंदो। पुलिस हिन वक़्तु पुलिस छा आहे? पुलिस स्टेट जी ग़ुलाम आहे, पुलिस भोतारनि जी ग़ुलाम आहे। स्टेट जी ग़ुलाम त भले हुजे पर पुलिस जेका भोतारनि जी ग़ुलाम आहे। हर
MP के, हर MMA के, हर जो बाअसर जो इंसान है उनके उन जो एरियो विराए ॾिनो आहे त इन एरिए जे अंदरि तोखे जेको करणो हुजे सो तूं करीस। मनशियात असांजे नस्लनि खे तबाह करे छॾियो आहे। हर ज़िले जे अंदरि मूं जेका हींअर सर्वे कई आहे उन सर्वे जे अंदरि बदीन, टंडो मोहम्मद खान, सुजावल, ठट्टो ऐं टंडो अलायार, मटियारी ऐं घोटकी, शिकारपुर ऐं लाड़काणू, कंबर शहजाद कोट, कश्मीर ऐं ॿियनि ज़िलनि जे अंदरि सरकारी जेकी माण्हू आहिनि उन्हनि जी सरपरस्ती जे अंदरि इहो सॼो धंधो थिए थो। ऐं